जय श्री झूलेलाल। चकरभाटा ऐं भाटापारा जे विच में सिंधी क्रिकेट मैच जो अखियुनि ॾिठल हाल मां कन्हैया आहूजा तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। जीअं कि तव्हांखे ॼाण आहे कि चकरभाटा ऐं भाटापारा जी टीम असांजे विच में अची रही आहे। मां सभ खां पहिरीं तव्हांखे परिचय करायां ॿिन्हिनि टीमुनि जो। चकरभाटा जी टीम पारू, पिञो, फगुण, जुम्मो, टेकू, बालू, त्रिलोक, सूमर, छांगो, दयाल ऐं टोलू। ये चकरभाटा टीम जो कप्तान आहे पारूमल पोपरीअ जो पुटु। अचो भाटापारा टीम सां परिचय करायां तव्हांखे। सुगनो, गंगू, ढालू, रूपो, गोधू, डूलो, नानू, टीकम, नारू, जीवत ऐं मेंघो हे भाटापारा टीम। ऐं भाटापारा टीम जो कप्तान तव्हांखे मां ॿुधाए छॾियां। सुगनुमल संबोसा नारो। संबोसा तव्हां बि खाधा हूंदा हुन वटि, हालांकि ॿीहर चटनी न ॾींदो आहे। ऐं चकरभाटा टीम जो कप्तान आहे पारूमल पोपरीअ जो पुटु। अचो, एम्पायर खटू खोबलो ऐं कृपाल कारो बि असांजे विच में अची रहिया आहिनि ऐं टॉस करण लाइ तयारु आहिनि। चकरभाटा कप्तान पारूमल टॉस जे लाइ सिक्को मथे उछालियो आहे ऐं भाटापारा टीम जे कप्तान चयो आहे खर। ॾिसणो इहो खर आहे कि भूरा? न, भूरा। चकरभाटा टीम टॉस जीते रही आहे। हाणे बैटिंग खणंदी कि फील्डिंग खणंदी इहो अञा जानकारी न आई आहे, पर इन विच में मौसम पंहिंजो मिजाज मटे रहियो आहे। बादल गरजनि था, बिजली चमके थी ऐं मींहं जा पूरा पूरा आसार नज़र अचनि था। इहो ॾिसी एम्पायर खटू खोबले ऐं कृपाल कारे इहो फ़ैसिलो वरितो आहे कि 20 ओवरनि जो थियण वारो ही मैच हाणे सिर्फ़ु 2 ओवरनि जो थींदो। अचो, हाणे इन विच में फ़ैसिलो आयो चकरभाटा टीम जे कप्तान जो कि असां बैटिंग कंदासीं। हाणे बैटिंग लाइन असांजे विच में रेडी आहे। हेॾां भाटापारा जो कप्तान पंहिंजी फील्डिंग बि सजाए रहियो आहे। जीअं कि तव्हांखे ॼाण आहे, सुगनो, गंगू, ढालू टई साॼे पासे बीठा आहिनि। रूपो, गोधू ऐं डूलो टई खाॿे पासे बीठा आहिनि। नानू, टीकम ऐं नारू टई विकेटनि जे बिल्कुलु पासे में बीठा आहिनि कैच वठण। गॾ या पुट शिकिल लभे कान, हलिया आहिनि कैच वठण। ऐं जीवत खे ऐं मेघे खे अञा ताईं जॻह न मिली आहे, पर ॿुधो आहे जिते जॻह मिलंदा उते ई कारमू कंदा। इन विच में अञा ताईं इहा ख़बर न आई आहे कि बॉलिंग जो भार कंहिंखे सौंपियो थो वञे, पर हाणे ख़बर आई आहे कि विकेट कीपिंग जो भार जीवत जॾे खे सौंपियो वियो आहे। जीवत जॾो विकेट कीपिंग कंदो ऐं बैट्समैन बि असांजे विच में अची रहिया आहिनि। चकरभाटा पिञो ऐं फगुण हाणे ख़बर आई कि बॉलिंग जो भार सौंपियो वञे थो गोधूअ खे। गोधूअ जे हथ में बॉल आहे। गोधूअ गीदी मां रुमाल कढी, रुमाल खे तुक सां बॉल खे उगे बॉल खे जूठो करे छॾियईं। अचो, हाणे पहिरीं गेंद फेंकींदो गोधू तेज़ बॉल फेंकींदी पिने खे, पिने बॉल टच करण जी कोशिशि कई, मिस थियो ऐं बॉल जीवत जॾे हथ में। जीवत जॾे वापसि कयो गोधूअ खे। ॿी बॉल फेंकण लाइ वरी सां गोधू तयारु आहे। तेज़ बॉल फेंकण जी कोशिशि कई, तेज़ बॉल फेंको थी, बॉल टच थी करे हेॾे नानू वटि वियो। नानू रोके करे वापसि कयईं गोधूअ खे, कोई रन न। वरी 3 बॉल फेंकण लाइ तयारु आहे गोधू। 4 कदम अञा पियो, तेज़ बॉल फेंकी थी, बॉल पेर ते लॻी करे LBW जी अपील थी आहे। ॾिसणो इहो आहे कि आउट थींदो कि न थींदो। एम्पायर खटू खोबले फ़ैसिलो छा थो अचे? एम्पायर खटू खोबले आमंत्रित कयो आहे 3 एम्पायर विधेमल खे। हाणे ॾिसणो आहे विधेमल फ़ैसिलो छा थो अचे। तेसि ताईं बॉल नो बॉल आहे कि सही आहे इहो ॾिसी वठूं असां। न, नो बॉल त न आहे, पर बॉल पेर लॻो आहे, पेर थोरो ॿाहिरि हो, आउट न ॾिनो वेंदो। 4थों बॉल फेंकण गोधू वरी तयारु थियो आहे। 4 कदम अञा पोइ थियो, बॉल टच करण जी कोशिशि कई, बॉल किनारे खे लॻी करे चौके लाइ इहो चैन रन सां खातो खोलियो। पिञे जो चैन रन सां खातो खोलियो चकरभाटा जो स्कोर 4 रन ऐं पिञे जो स्कोर 4 रन। 5 बॉल फेंकण वरी सां तयारु थियो आहे असांजे विच में गोधू। 5 बॉल फेंकींदो गोधू 5 बॉल फेंकींदो गोधू, तेज़ बॉल फेंकींदी, बॉल बैट खे लॻी, बॉल मथे हलियो, बॉल हेठां टुके थो डूलो कैच करण, पर गॾे जो पुट खे जी छॾे छॾियईं। इन विच में पिञो 1 रन टुकी वियो। पिञे जो स्कोर 5, चकरभाटा जो स्कोर 5 थी वियो। आख़िरी बॉल खेॾण लाइ अचे थो असांजे विच में फगुण। आख़िरी बॉल फेंकींदो गोधू तेज़ बॉल फेंकी अथई, बॉल टच करे टुकी वियो अॻिते, और नानू रोके थो बॉल, तॾहिं बि 1 रन टुकी विया आहिनि। 6 रन थी विया चकरभाटा जा, 5 रन थी विया पिञे जा, 1 रन थी वियो फगुण जो ऐं ओवर बि ख़तमु थी वियो। ॿियो ओवर कंहिंखे ॾिनो वेंदो इहो अञा नज़र न आयो, पर हाणे ख़बर आई आहे कि मेंघे खे ॿियो ओवर ॾिनो वञे थो। मेंघो बॉल खणी करे आयो आहे। पहिरीं गेंद फेंकण जी कोशिशि कई, तेज़ बॉल फेंको अथई, बॉल टच करे टुकी वियो आहे, पर रूपे बॉल रुके वरितो अथई, वापसि ॾिनई मेंघे खे। मेंघो ॿी बॉल फेंकींदो, वरी सां तेज़ बॉल फेंकी टच करे वरी सां टुकण जी कोशिशि कई, पर वरी वापसि अची आहे क्रीज में, छो त बॉल रोके थो नानू। 3 बॉल फेंकण लाइ वरी सां मेंघो तयारु आहे। मेंघे तेज़ बॉल फेंकण जी कोशिशि कई, तेज़ बॉल फेंकी बोल्ड। फगुण हाणे बोल्ड थी करे वञणु लॻो आहे। गॾे पुट अचनि था, 4 बॉल खेॾनि था ऐं आउट थी ईअं ई हलिया था वञनि, पतो ई नथो पए। मतिलबु छा? अचो था क्रिकेट खेॾो, गॾे पुट खेॾणु नथी अचो त अहिड़ी क्रिकेट खेॾो अचो था।
हाणे ॾिसणो इहो आहे कि बैटिंग करण वरी केरु थो अचे। हाणे ख़बर आहे कि बैटिंग करणु अचे थो टेकू चवनि था कद में ॾाढो डेंडो आहे पर बैटिंग ॾाढी सुठी कंदो आहे। पर हे छा थो नज़र अचे, टेकू हथ में बैट एॾी नंढी कीअं। मां पंहिंजे सहयोगी कमेंटर तुरे माल सां निवेदन कंदुमि कि हिन ॻाल्हि ते रोशनी विझनि कि बैट एॾी नंढी कीअं। मां टियों कमेंटर तुरियो महिल आहियां, मां कोई ट्यूबलाइट या बल्ब या थोरी आहियां जो मां रोशनी विझनि। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां थो कि हे टेकू कद में ॾाढो डेंडो आहे त हिन बैट खणी न सघंदो आहे। इन करे पंहिंजे घर मां कपिड़नि धोइण जी सोटी खणी ईंदो आहे ऐं तव्हां हेठि निहारींदव तव्हांखे अजूबो नज़र ईंदो। पेरनि ते बि पेड न पाईंदो छोकी पेट में टकराईंदा अथसि त नंढपण में जंहिं गोदड़ीअ ते सुम्हंदो उन गोदड़ीअ टुकर लॻाए करे खणी ईंदो आहे। तव्हां इहो हेठि ॾिसी सघो था। हाणे तव्हां नज़र हेठि नज़र कयो तव्हांखे गोदड़ी बि आली नज़र ईंदी। अचो हाणे असांखे तुरे महिल जीअं ॿुधायो कि पेड न पाईंदो, पेरनि जी जॻह ते गोदड़ी पाईंदो आहे, गोदड़ीअ टुकर कटे खणी ईंदो आहे ऐं सोटी खणी ईंदो आहे पंहिंजे घर मां। जंहिं सोटी सां घरवारी हुनखे सोटींदी अथसि। अचो ॾिसूं था टेकू कीअं बैटिंग करे। महंगो चौथी बॉल फेंकण तयारु, मूंखे तेज़ बॉल फेंकी बॉल टेकू हणण जी कोशिशि कई पर बॉल मिस थी वियो। बॉल विकेट कीपर जीवत जॾे हथ में। पंजी बॉल फेंकण तयारु आहे असांजे विच में। वरी सां महंगे तेज़ बॉल फेंकी निकिरी करे बाउंड्री ॿाहिरि करे छॾियो अथई गेंद खे। ॾिसो चौको की छको न चौको आहे, बॉल नोड़ीअ जे अंदरि किरियो आहे। चइनि रननि सां खातो खोलियो आहे टेकूअ जो। स्कोर चकर भाटो थी वियो 10। हिकु गेंद बचियल आहे, आख़िरी गेंद ओवर जी महंगे तेज़ बॉल फेंकी ऐं बोल्ड। टेकू बि आउट थी वियो। 2 ओवर समाप्त थी विया। चकर भाटा जी टीम आउट थी वई ऐं स्कोर थियो 10। भाटा वारी टीम खे ठाहिणा 11। इन विच में मौसम जीअं कि तव्हांखे मां ॿुधायो पंहिंजो मिजाज मटे रहियो आहे। बारिश तेज़ आहे, ॾाढी तेज़ बारिश आहे। हाणे ॾिसणो इहो आहे कि मैच जो फ़ैसिलो छा थो अचे। एम्पायर खटू खोबलो ऐं कृपाल वारो फ़ैसिलो छा था ॾियनि। पर हे पाण में विढ़ी पिया आहिनि, हिक ॿिए खे चमाटूं था हणनि ऐं विधोमल टियों एम्पायर छॾाइण लाइ आयो अथनि। ॾिसणो इहो छा विधेमल खे बि चमाट पई आहे। पर विधेमल इहो फ़ैसिलो ॾिनो आहे कि भॻवान झूलेलाल मींहुं सायो करे वसायो आहे। छो त सिंधी माण्हू सिंधियुनि खे हाराए नथो सघे ऐं सिंधी माण्हू सिंधी सां जीते नथो सघे। सिंधी माण्हू पाण में बराबरि हूंदा आहिनि। इन करे न सिंधी जीतींदो न हारींदो, बराबरि रहंदो। जीतणो आहे त ॿिए खां बि जीते सघूं था। जय श्री झूलेलाल।